नाज़िन चेल्हार जे रहवासी पीअण जे साफ़ पानी मिठे पानी खां महरूम आहिनि। आरो प्लांट बि शहरनि लाइ बेलाह बणियल आहे। प्लांट फाल न थियण करे समाजी धुरियुनि में ताव पखिड़ियल आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था मंज़ूर कुंभर जी हिन रिपोर्ट में। चेल्हार वेझो ॻोठ टोपाड़ी में जिते समुद्र थरपा कजी हिते जा खूब मुकमल सुकी वञण खां पोइ हिते जा रहवासी ऐं माल वारा माण्हू इंतिहाई वधीक पानी लाइ परेशान बणियल आहिनि। अचो बरसीत सिंह ॻाल्हायूं था उन्हनि सां त उन्हनि जो इन हवाले छा चवणु आहे। खूह जेके बि आहिनि सुकी विया आहिनि, पाणी आहे कोन खूहनि में ऐं आरो प्लान असांजो 3 साल खां बंदि पियल आहे ऐं पाणी जी ॾाढी किलत आहे ऐं ॿियो वसीलात कोन आहे पाणी कढण लाइ। ॾाढा परेशान आहिनि माल वारा माण्हू ऐं वस वारनि खां अपील कंदासीं त असांखे इहो सहूलियत मुहैया कई वञे। पानी जा खूह बिल्कुलु सुकी विया आहिनि। आरो प्लांट ख़राब आहे। आरो प्लांट ख़राब आहे। वस वारनि खे अपील आहे त असांखे जल्द से जल्द पानी फिराम कयो वञे। हिते ॻोठ अरंडरे में भी पानी की तमाम किल्लत है। जब जो पानी सुकी हुआ है, तड़न में पानी आए कोन। आरो प्लांट काफ़ी वक्त वो ख़राब पियो है। वस वारनि अमलदारनि खे असीं अपील था करियूं असांखे पानी की फिरामी कई वञे। तमाम हिते माण्हू जेके परेशान है, पानी की कढण जी हिते मौजूदगी कोन आहे, माण्हू वटि वसीला न आहिनि। उन्हनि करे असीं वस वारनि अमलदारनि MP MN असां जेके चूंडिया आहिनि उन्हनि खे असां अपील था करियूं असांखे पानी फिराम कयो वञे।